जय झूलेलाल, सतनाम साखी, जय श्री राम। दोस्तों, सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनी जो स्वागत है। 16 अप्रैल जे ॾींहुं भगवान श्री हनुमान जी, जेके पाण बालाजी महाराज भी चवंदा आहियूं, पवन पुत्र हनुमान, अनेको नालनि सां जेके पाण पूजंदा आहियूं, ध्याईंदा आहियूं। त अॼु उन बारे में तव्हांखे हिकिड़ी महत्वपूर्ण ऐं बिल्कुलु हिकिड़ी विशेष जानकारी तव्हां सां गॾु असां साझा कंदासीं, जेकी शायदि ॾाढी घटि माण्हुनि खे ख़बर आहे। 16 अप्रैल चैत्र मास जे ॾींहुं उन्हनि जो जेको जन्मोत्सव पाण मल्हाईंदा आहियूं, त उनखे कुझु माण्हू अलॻि अलॻि नाले सां संबोधित कंदा आहिनि। जीअं केर त चवंदो आहे 16 अप्रैल जनम दिवस जे रूप में मल्हाईंदा आहिनि, त कुझु माण्हू हिन खे जयंती करे मल्हाईंदा आहिनि, ऐं कुझु माण्हू जन्मोत्सव। त सवाल इहो थो अचे कि आख़िर सही शइ छा आहे, उन बारे में असां तव्हांखे ॿुधायूं था। त दोस्तों, आख़िर कहिड़ो शब्द सही आहे, जन्म दिवस, जयंती या जन्मोत्सव? त दोस्तों, इन्हनि में बिल्कुलु राइट शब्द आहे जन्मोत्सव। जन्मोत्सव इन लाइ राइट शब्द आहे कि ही अज़र अमर वरदानी आहे, जेको अॼु बि धरती ते हिन जो वास आहे, अॼु बि हिन जी ताक़त आहे, अॼु बि हिन जी शक्तियूं हलनि थियूं, अॼु बि माण्हुनि जी ही मान्यता पूरी कंदो आहे। जेकी बि मुराद हिन मंदर में घुरिबी आहे, इहे पूरी कंदो आहे। जनम ॾींहं जी ॻाल्हि करूं त जेको आयो ऐं हिन धरती ते वियो, जनम दिवस उनजो मल्हाइबो आहे। जयंती मन को महापुरुष आया, पंहिंजो कमु करे वियाली, त उन जे पुठियां लॻाइबी आहे जयंती अखर। ऐं जन्मोत्सव यानी जनम जो उत्सव, त ही जनम जो उत्सव शब्द उन जे पुठियां लॻंदो आहे जेको अज़र ऐं अमर आहे। त भगवान श्री हनुमान जी महाराज के भगवान श्री राम जे द्वारा अज़र अमर जो वरदान मिलियल आहे, जेको हुन युग खां वठी हिन कलयुग में भी कायम आहे। कुछ भक्तन के अॼु भी भगवान श्री हनुमान जी महाराज जा साक्षात्कार थींदा आहिनि, त कुछ के अॼु भी उन्हनि जा चमत्कार नज़र ईंदा आहिनि। ऐं मंगल ऐं छंछर जे ॾींहुं तव्हां ॾिसंदा हूंदा, भगवान श्री हनुमान जी जे मंदिर जे ॿाहिरि केतिरी ख़लक़त थी अचे, केतिरी न भीड़ थी अचे, ऐं पंहिंजूं मुरादूं पूरी थी कराए। त इहो चमत्कार आहे, छोकी हू कलयुग जो शक्ति वारो भगवान आहे, वरदानी भगवान आहे। त दोस्तों, मूंखे पूर्ण उम्मीद आहे कि हाणे तव्हां कॾहिं बि भगवान श्री हनुमान जी महाराज जी जन्मोत्सव जे रूप में मल्हाईंदा, न कि तव्हां जयंती शब्द लॻाईंदा, न कि जन्म दिवस जो शब्द यूज़ कंदा, छोकी अज़र अमर भगवान आहे, इन्हनि जे पुठियां जन्मोत्सव शब्द लॻंदो आहे। ऐं भगवान श्री हनुमान जी महाराज जी ॻाल्हि कजे त उन्हनि खे अगरि भोग जी ॻाल्हि कजे त भोग में ॻुड़ ऐं भुॻड़ा ॾाढा प्रिय आहिनि, ऐं गॾ में सिंदूर, जेको जंहिंसां उहो अत्यंत प्रसन्न थींदा आहिनि। हूअं त क़ाइदे सां हिननि खे पूरो चोलो चढ़ाइजे ऐं ॻुड़ भुॻड़े जो प्रसाद कजे, जंहिंसां कि भगवान श्री हनुमान जी महाराज अति प्रसन्न थींदा आहिनि। ऐं श्री राम जय जय राम जो निरंतर जाप कजे, जंहिंजे जाप सां हनुमान जी महाराज जी कृपा तव्हांजे मथां अति शीघ्र थींदी आहे। त अॼु तव्हांखे हनुमान जी महाराज जे बारे में ॾाढी महत्वपूर्ण जानकारी ॾिनी आहे। इन प्रकार जी जानकारियूं समय समय ते तव्हांखे असां ॿुधाईंदा रहंदासीं। जय श्री राम, जय श्री झूलेलाल।